वअहल बैतिही तय्यबीन अत्ताहिरीन अल-मअसूमीन अल-हुदातिल महदीयीन अम्मा बअद फ़क़द क़ालल्लाहु तबारक व तआला फ़ी किताबिहिल मजीद व फ़ुरक़ानिहिल हमीद व हुवा अस्दक़ुस सादिक़ीन क़ौलहुल हक़। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कुल ला असअलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दता। कीअं बयान कयो आहे उहो मैसेज माण्हुनि ताईं कन्वे कयो। हतल इम्कान मुंहिंजी कोशिश रहंदी आहे त फोकस क़ुरान पाक हुजे। क़ुरान खां बाद रसूल ख़ुदा जो फरमान ऐं मासूमीन जा फरामीन ऐं तारीख़। पर मां पंहिंजी ज़िंदगी में पूरी कोशिश कंदो आहियां त क़ुरान वधीक हुजे, छो त क़ुरान सां तअल्लुक़ भली केरु पंहिंजो जोड़े, पर क़ुरान आहे उन्हनि सां गॾु जंहिंसां रसूल चयो, काइनात जे सरदार नबीउल अंबिया सैयदुल अंबिया अहमद मुश्तबा मौला मोहम्मद मुस्तफ़ा जो फरमान आहे त क़ुरान अली सां है, अली क़ुरान सां है। क़ुरान अली सां गॾु अल क़ुरान मअ अलीयन व अली मअल क़ुरान। क़ुरान अली सां है, अली क़ुरान सां है। जेकॾहिं क़ुरान अली सां है, असां वटि अली आहे त क़ुरान बि असां वटि तो अली खां बग़ैर क़ुरान वरतो आहे, सम्झ में तॾहिं नथो अचे।